अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध सिलसिलो जारी है। तव्हां सां मीरपुर ख़ास मां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास DIG ऑफिस में हिक तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस मीरपुर ख़ास रेंज ज़ुल्फ़िकार अली लाड़ा खे सब इंस्पेक्टर मां इंस्पेक्टर जे उहिदनि ते तरक्की मानींदड़ औरतुनि ऑफिसरनि खे बैजिस लॻाया विया। DIG मीरपुर ख़ास रेंज ज़ुल्फ़िकार अली लाड़ा खे DSP ऑपरेशन मोहम्मद मंठार भयो ऐं ॿियनि स्टाफ सां गॾु सब इंस्पेक्टर मां इंस्पेक्टर जे उहिदनि ते तरक्की मानींदड़ औरत ऑफिसर खे बैजिस लॻाया विया ऐं मुबारकबाद ॾिनी वई। सब इंस्पेक्टर मां तरक्की मानींदड़ में सब इंस्पेक्टर फौजिया नासिर, सब इंस्पेक्टर मेनाज, सब इंस्पेक्टर मोहम्मद लगारी ऐं सब इंस्पेक्टर खुशबख़्त शाबाना नाज़ शामिल आहिनि। उन मौक़े ते DIG ज़ुल्फ़िकार अली लाड़ा चयो त खाते जे ज़िम्मेवारनि दौरान बाय प्रोफेशनल स्टैंडर्ड ते को बि समझौतो न कयो वञे। मुआशरे में कानून जी हुकुमरानी बरक़रार रखण सां गॾोगॾु शहरनि जी ख़िदमत ऐं सर्विस डिलीवरी में वधीक बहितरी लाइ ख़ासि तौर तवजा ॾिनी वञे। हुन ताक़ीद कंदे चयो त सीनियर ऑफिसर मिसाली टीम लीड जो किरदारु अदा कनि ऐं मातहत ऑफिसर ऐं एहलकार सां बहितर खां बहितर परफॉर्मेंस वठी पुलिस ऐं अवाम जे बाहिमी राब्ते खे वधीक बहितर बणायो वञे। हुन वधीक चयो त पंहिंजा फ़राइज़ मनफ़ी अहसन तरीक़े सां अंजाम ॾियणु अवाम जी ख़िदमत खे पंहिंजो शुआर बणाइनि। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।